जैकबाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद जे केतिरनि ई इलाइक़नि में गैस जी फरहमी सिर्फ़ अधु कलाक, 1 कलाक ऐं कॾहिं कॾहिं 2 कलाक ॾिनी पई वञे। उन करे शहरी केतिरनि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर शहर जे कुझु इलाइक़नि में गैस वक़्त मूजिबि हली रही आहे। जॾहिं त सुबुह हुजे या राति, शहर जे ॿाहिरें इलाइक़नि में गैस जी फरहमी बंदि कई पई वञे या वक़्त जे हिसाब सां घटि गैस फराहम कई वेंदी आहे। ॾींहुं राति में 1 कलाक लाइ ॾिनी वेंदी आहे, जंहिंजे करे शहरनि खे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। शहरनि जो चवणु आहे त जॾहिं असांजा ॿार सुबुह जो स्कूल वञनि था त गैस न हुजण सबबि ॿार नाश्तो करण खां सवाइ वञनि था ऐं असांजा ॿार गैस वारनि लाइ चवनि था त अल्लाह ताला उन गैस ऑफिसर सैयद रियाज़ अहमद शाह ऐं अमले खे तबाह ऐं बर्बाद करे, जंहिं असांजे पाड़े जी गैस जी सप्लाई बंदि करे छॾी आहे ऐं असां बग़ैर नाश्ते जे स्कूल वञूं था। असां सम्झूं था त हीउ ऑफिसर सैयद रियाज़ सिंह शाह शहर जो दादा आहे, जेको चाहे कंहिं बि तरीक़े सां मोहल्ले वारनि जी गैस की फरहमीअ खे बंदि कराए छॾे थो ऐं केर बि खाइस पुछण वारो न आहे त हीउ गैस ऑफिसर कंहिं बि पाड़े में वञी करे माण्हुनि खे दाबो ॾिए थो। माण्हुनि जो चवणु आहे त गैस अमलदारनि पारां केतिरनि ई हंधनि ते गैरकानूनी कनेक्शन लॻाया विया आहिनि। बिस्मिल्लाह बाग कॉलोनी ऐं भरपासे जे केतिरनि ई इलाइक़नि में अॼु बि गैस कनेक्शन ॾिना विया आहिनि, उहो बि मनपसंद माण्हुनि खे। आख़िर जैकबाबाद ज़िले जी इंतिज़ामिया या DC जैकबाबाद गैस ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ नोटिस छो नथा वठनि या गैस वारनि खां हिसो पती वठी रहिया आहिनि।